सगियूं भरिसां खरल हाउस ते डीआईजी शर्जील करीम खरल ऐं राहिल करीम खरल तरफ़ां सगियूं जे कचे वारे इलाइक़े जे रहवासियुनि बोड मुतासिरनि ऐं पके जे बरसात मुतासिरनि में अली मुराद अब्बासी, मुनवर अली चना ऐं काज़ी मंज़ूर हुसैन जी निगरानी में अॼु टियों भेरो समें कटा राशन समें टेंट, तड़पाल, मच्छरदानियूं ऐं पाणी वारा कूलर विरहाया विया। सगियूं जे कचे वारे इलाइक़े में डीआईजी शर्जील करीम खरल समाजी अगवान नाले वारे ज़मींदार राहिल करीम खरल जी हिदायतुनि ते अली मुराद अब्बासी, मुनवर अली चना, काज़ी मंज़ूर हुसैन जी निगरानी में कचे में बोड सबबि फाथल माण्हुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए राशन, टेंट, तड़पाल पहुचाया विया, जॾहिं त सगियूं भरिसां खरल हाउस ते पिणु बोड ऐं बरसात मुतासिर माण्हुनि में टेंट, तड़पाल ऐं राशन ॾिनो वियो। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।